ना 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 यह गाल कूड़िया जूना बाबा बाबा तुम्हारा वही खुश खबर है। अरे केड़ी खुश खबरी है बाबा पाले वाली सफूर कहानी तुम्हारी पूछा भी करें। पित पित बाबा पित पित बीबी छा तू सच पे चवे? हाँ हाँ सच तो चवां तुम मञो ने मञो। हाँ बाबा हुन मूंखे भी चयो कल पिणे के चुज त मूंसां अची मेंही जे वथण में मिले पर उहा ॻाल्हि मूंखे त विसरी वई। हाँ तो तोखे भी न्यापो नहीं तो मैं उनके वथान में आऊं ची सास मिला कोड़ा। हाँ बाबा। अरे छोरा तवा मुखे चरियो समझो अच्छा मुखे खबर है तो उन वथान में उन नाथे काने जी कारी कुत्ती बदी पई है जेका मानू के नेड़िए ते चढ़ियो वने। अरे पेखे ता कुत्तीया था खरायो। हां बाबा सच तो चवां मुखे हुने चयो त पिणे के चयो त मूंसां पासेरी बनी ते अची मिले बियो मुखे चवाई ते पान न पतियारा भी मुला चाय वठी जो। फिर तोंजी गाल ते मुखे यकीन है तू सफा मासूम आई तू पेजे हुंदे भी यतीम तो लगे तोंजी गाल ते मुखे यकीन है। अच्छा पियो छोरा हियर मु तोखे माफ कयो। हां थोरो प्यार सड कयो है उन जी खबर चार करी दो जा। शुक्रिया सलमान अज बाबा पादरन का तो मुझे बचायो। अरे छोरा छो पंजे पे के मस्को आयो ना दे ने गाली तू छड़े दे बाबा भले पे बनी इंतजार करे। देख खबर इन नए ढोने जो पतो को लगायो सर उन ढोने का सारा ही गोलियो पर अल्लाह किथे लिखियो आओ कुछ बुधा न तो चाया मुखे वो नौ ढोल खपे। सर असाई कोशिश जारी है। सिर्फ कोशिश ना मुखे रिजल्ट खपे। जी सर जल्द में जल्द आवा के ढोल हथ करे दीदासु मुने के हथ न कजो बाकी उन जे बारे में मालूमात मुखे ॾिजो तो वो किथे मिलंदो बाकी कम मुंजो आ। ठीक है सर जेको मां हुकुम अने नए ढोल के जल्द हथ कढियो हाणी और जेल हवाले कया तने मुखे सुकून ईंदो। बुधो थम तो हन नौ को बिजनेस शुरू कयो पर वो कातिल है उन जे गोली निशानो कई बेगुनाह बणिया ऐं हू मासूम बारन के अगवा करे बारियन मुल्कन में नुकरो कंदो पर जल्द पकड़ियो वियो ऐं हू कुछ वक्त जेल में रहने का पोइ फरार थी वियो। सिर्फ वो कातिल ही न पर वो फरार मुजरिम भी है। हर हालत में मुखे वो नौ ढोल पकड़नो आ। बकर जी मां केतरो खैर मनाईंदी वरी उन के कातीअ सां अचणो आ। खबरदार खबर केडा तो भजेड़े केडा कोन तो वञा आऊं जडे भी कैबिन ते अचा मुखे दिसो भजो वञे। अरे माण्हू आया को पुलिस वारो कोन आया तुझे गुटकन ते छापो हणण कोन आयो आया मुखे दिसी भजे छो तो माण्हू ये मश्करो आई न न आऊं त केडा तो कोन वञा इहो त ओच तो मु छापो आयो है न त अक्सर करे तू मुखे दिसी भजी वेदो ही ऐं कैबिन भी बंद करे छडींदो ही बारा बोर्ड हणी छडींदो ही त उधार वारन जे करे मु कैबिन बंद कई है। हाणे छा करे तू जेड़ा मुफ्तखोर इलाही थी है। जुबान संभाले गालाए मुफ्तखोर मुखे पे चवे मुफ्तखोर बियो न त छा लतू हणी हणी अंधो करे छडींदो से। ए तू बुधड़े हाँ तो साया आइंदा घर का जरे बाहर निकरे मोह के रोमाल वेड़े पो निकरंदो कर। वो वरी छो तुझो मोह दिसो मानू चवन ता हलड़े ही अञा हले पियो डकियो ना कोन चंगो पान खणे हले ता हला हिता गोरनार जा पुट इते को छापो लगण वारो है। अदा हथ बधाई जान छड अधा चई मुझे भा थियण जी कोशिश न कर हियर ताऊं वञा तो पर आऊं वरी ईंदोस। हा हा छो न चंगू खुदा हाफिज डरे ता हाँ छा चेड़े कैबिन में गिड़ी एड़ा त पादर आणंदो से जो टंडियन ताई पाण के कोन सुञाण दे। बा मु पंहिंजे पाण खे बि चयो तोखे कोन चयो तू भले वञ आऊं जेडी माल बि अचां न 50 जा पान मुंहिंजे लाइ तयार हुजनि निभागा सॼो ॻोठ छॾियो तोखे थो पुरिया पोइ बि एॾी ठिग थो करी।
तुम्हारी महबूबा पाने जो इंतजार कंदी हूंदी ऐं पोइ वञा तो नभनि तो बि हेॾां हेसि ताईं कपिड़ा मुंहिंजा इस्त्री थी विया हूंदा धुआरिया हुई कोन पर इस्त्री कराए पाराईंदो आहियां हा जान छुट्टी ने शेमत मां तो मागी केबिन विकणी वञा तो हलो होटल वारा बचाए पार्सल कर निभागा सुबह मां मोह त धोंदो कर जड़ो गोरनार पंहिंजा ई बचा खायो बीठी हुजे हल बचाए पार्सल कर अज संगत न्यापो कयो आहे वञी ॾिसांसि कहिड़े हालनि में घणे टाइम खां पोइ अॼु मिलंदासीं हाज़िर 2 मिनट भी तो के वीआईपी चाय पार्सल करे तो अबा तकड़ो चाय ठाहे निभागा चाय पियो ठाई गोश्त जो बोर्ड पियो ठाई तोखे ख़बर आहे मस मस मूंखे न्यापो मिलियो आहे मूं त ॿुधो हो त उहा निभागी के ॿिए सां भॼी वई पर छोरनि न्यापो ॾिनो आहे त तोखे घुराई आहे वञी ख़बरचार कढां आहे पट में या छोरनि मूंसां कूड़ कयो आहे अच्छा बाक़ी इहो चांहि जा पैसा जेके आहिनि न उहो न मिलण वारी बंदीअ में लिखी छॾ पैसा दींदे ते चाय दींदो ने ना तैता हाल अॻे पैसा ॾिना अथमि कौन दिना ने त पोइ हींअर बि आङूठो ॾींदुसि चाय पे हम बंद करे छड़े तालियो है भेड़ी ये न कर दाढ़ी सा मुड़ सही चाय न बंद कर वो चाय गुड़िया को संग कौन गुड़िया हाणु है मशकरो है चाय बंद करे छे सर अॼु मूंखे ख़बर पियो आहे त नओं डॉन गोठे उसे पासे में ॾिठो वियो आहे छा तू सच पे चए जी सर त पोइ हलो गिरफ्तार था करीस अरे हिते त केर बि कोन्हे माना छोरनि मूंसां कूड़ ॻाल्हायो हा बस इहो ई जुनू आहे ही त ॾिसण में ई वॾी बला तो लगे हलोस पकड़े हली पंहिंजे अॾे ते खणी हलूस छोरा निभागा त मूंखां बि वॾा ठिड़ आहिनि अड़े केर आहियो तव्हां मूंखे छाजे लाइ पकड़ो वठो अच्छा मूंखे संगत ॾाता वठी हलो छा वो त असांजे अॾे ते हलंदे न पोइ ख़बर पवंदी आहे आऊं कोन हलंदुसि कतई कोन हलंदुसि अड़े निभागा तूं त उहो ई फ़क़ीर आहीं न जेको मुंहिंजे दर ते पिनण आयो आहे हाणे पिनण खे छॾे माण्हू अॻवा पियो करी अरे ॾिसो छा था वठी हलो आस्ताने ते हलो ओ ये भॼी विया खबरदार हथ मत कर हथ मथे नथो करे सघां छो छो त तुंहिंजा सिपाही मुंहिंजा हथ चलियो बीठा सूबेदार साहब तव्हांजी वॾी महिरबानी हिनखे पगार ॾींदा करो मानी टोकर खाए सफ़ा सन्हड़ो पुलिस वारो आहे तव्हां टाइम ते अची मूंखे अॻवा थियण खां बचायो आहे इहो नाटक बंद कर असांखे ख़बर आहे त तुंहिंजा साथी तोखां मिलण आया हुआ अरे न सूबेदार साहब न इहे मुंहिंजा साथी थोरी हुआ इहे मुंहिंजा कांती हुआ इहो त शुक्र आहे तव्हां मूंखे मरण खां बचायो हल थाणे ते पोइ तुंहिंजी ग़लतफ़हमी दूर था करियूं ठाणू मोचड़नि जो गाणू
हल हल निकिरी था। पुलिस के कीअं ख़बर पई त असीं झूने खे अगवा करण पिया वञूं? मूंखे त लॻे थो अवां मां ई कोई पुलिस सां मिलियल आहे। बॉस तू असां ते अजायो शक पियो करी। असीं त तुंहिंजा वफ़ादार साथी आहियूं। अवीं सभु जे मुंहिंजा वफ़ादार साथी आहियो त पोइ पुलिस खे कीअं ख़बर पई? छा पुलिस वारा जादूगर हुआ? बॉस मूंखे त लॻे थो वो पुलिस झूने ई घुराई हुई। झूने खे कीअं ख़बर पई त असीं हुनखे अगवा करण अचूं पिया? बॉस मूंखे लॻे थो त पुलिस असांजे पोयां को जासूस चढ़ियो आहे। इहा ॻाल्हि तुंहिंजी मूंखे लॻी, पर हाणे हर कमु होशियारी सां कबो, अखियूं खोले कबो। बॉस हुन झूने जो छा करणो आहे? बस हाणे सिर्फ़ सही मौक़े जो इंतज़ारु करणो आहे।